नाज़िम खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं भिरिया सिटी खां रिपोर्ट करे राजा हुसैन सोलंकी क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो भिरिया सिटी भरिसां ॻोठ जलबाणी खां भिरिया सिटी प्रेस क्लब ताईं सभई ॻोठाणनि जो हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड खणी 5 किलोमीटर ताईं एहतिजाजी रैली जी अॻवानी हाजी ज़ुल्फ़कार जलबाणी, गुलाम शबीर जलबाणी, एजाज़ जलबाणी, सदाम हुसैन लहराणी, अब्दुल समी ख़ासि अली समेत ॿिया करे रहिया हुआ। एहतिजाजी रैली प्रेस क्लब जे पहुती जिते सभई ॻोठाणनि सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो करे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी कई। एहतिजाजी रैली भिरिया सिटी थाणो ऐं मेन बस स्टॉप चौक ते पिण सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे नारेबाज़ी कई। प्रेस क्लब आॾो हुननि दाहींदे ॿुधायो त 1 महीनो गुज़रण बावजूदि सिंध जे शहूर प्रोफेसर अली मुर्ज़ा जे क़ातिल वकील ग़ुलाम मुस्तफ़ा जलबाणी खे पुलिस गिरफ़्तार न कयो आहे। शहीद अली मुर्ज़ा जलबाणी जा मासूम ॿार ऐं बेवा हर रोज़ सवाल कनि था त असांखे इंसाफ़ कॾहिं मिलंदो। हुननि चयो त क़ातिल कंहिं नामालूम जॻह ते वेही पंहिंजी ज़मींदारी ऐं पंहिंजा कारोबार हलाए रहियो आहे, पर पुलिस खे हथ न पियो अचे। जदीद टेक्नोलॉजी हुजण बावजूदि कहिड़ी वजह आहे जो पुलिस पतो न पई लॻाए सघे त क़ातिल किथे लिकल आहे। हुननि चयो त पुलिस कूड़ा दिलासा पई ॾिए पर बाअसर क़ातिल खे गिरफ़्तार न पई करे। एसएसपी नौशरो फिरोज़ 1 महीने में केतिरा भेरा 24 कलाकनि जो टाइम वरितो आहे पर अमली तौर क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ को बि क़दम नाहे खयो। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध हाई कोर्ट जे जज, IG सिंध सेशन जज नौशरो फिरोज़ समेत आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे।